नाज़रीन, वफ़ाक़ी सरकार इमरान ख़ान जी नाअहलीअ वारे इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे इंसाफ़ ते ॿधल क़रार ॾिनो आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी समेत मुख़्तलिफ़ हुकूमती अॻुवाणनि चयो आहे त पंहिंजनि सियासी मुख़ालिफ़नि जे मुबैना करप्शन बाबति कूड़ पखिड़ण वारो सग सुधो पकड़ियो वियो आहे। वफ़ाक़ी सरकार इमरान ख़ान जी नाअहली वारे इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे इंसाफ़ ते ॿधल क़रार ॾिनो आहे। इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ते रद्दमल ॾींदे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो त तोशाखाना रेफरेंस में इलेक्शन कमीशन इंसाफ़ कयो। हुन चयो त क़ौम ॾिठो त वज़ीर आज़म जे उहिदे खे करप्शन ज़रिए ज़ाती आमदनी जो ज़रियो बणायो वियो। सदाकत ऐं ईमानदारी जो बुत भॼी भोरा भोरा थी वियो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ इमरान ख़ान खे सलाह ॾींदे चयो त कानून सां विढ़णु, गोलियूं, डंडा हणणु ऐं फ़सादी जथा आणण बदिरां कानून आॾो कंध झुकायो। को बि कानून खां मथां नाहे। परॾेही वज़ीर ऐं पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इलेक्शन कमीशन इमरान ख़ान खे करप्ट प्रैक्टिस जो ॾोहारी करार ॾिनो आहे। हू हाणे नाहिल आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पंहिंजे सियासी मुख़ालिफ़नि जी मुबैना करप्शन बाबति कूड़ पखिड़ण वारो सग सूधो पकड़ियो वियो। जहाँ तक खान साहब के बारे में जी फैसला आया है, खान साहब के खिलाफ बहुत ऐसे सबूत हैं, बहुत ऐसे केसेस हैं जिस पे इसको सज़ा याफ्ता होना चाहिए। तोशाखाना केस तो सबसे मेरा ख्याल में छोटा केस था। तोशाखाना के साथ साथ जो है बहुत से ऐसे केसेस हैं। फॉरेन फंडिंग का केस आप सब ने सुना होगा, और ख़ास तौर पे जहाँ एक सियासी जमात इज़राइल का शहरी से, बाकी ममालिक से शहरी से, भारत का शहरी से फंडिंग जमा करे, तो उस केस में भी जो है हमें फैसला का उम्मीद है। अपने बाकी भी जो बहुत से इल्ज़ामात लगे हैं खान साहब से, लेकिन इस वक्त तक वो तो सेलेक्टेड था, लाडला था, तो ना किसी इदारे में हिम्मत होता था कि खान साहब के ख़िलाफ़ फ़ैसला सुनाए। तो मैं समझता हूँ कि जो आज फ़ैसला आया है ये तो इब्तिदा है, और इसके बाद बहुत से ऐसे फ़ैसले आएंगे। खान साहब ज़रूर परेशान होगा इस फ़ैसला से, मगर खान साहब के पास तो अपील के कानून के अंदर रह के बहुत से फैसिलिटीज़ हैं जो उसको ज़रूर उस पर गौर करना चाहिए। मेरा तजवीज़ जो मैं कल भी दे रहा था और आज भी दे रहा हूँ कि मेरा ख्याल में इस उम्र में रिटायरमेंट ही बेहतर ऑप्शन है खान साहब के लिए। पानी गाला में बैठ के अपनी ज़िंदगी की आखिरत का मज़ा ले और मुल्क और कौम को जीने दे। खान साहब तो कहता था कि वो चोरों के साथ नहीं बैठेगा, अब खुद चोर निकला, रंगों हाथों पकड़ा गया कि हमारा तोशा खाना से वो दोनों हाथों से चोरी कर रहा था। मेरा ख्याल में अब वो बातचीत का तो वक्त ख़त्म हो गया है। वैसे पार्लियामान समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते पंहिंजे जारी कयल बयान में नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो त पाकिस्तान जो पहिरियों सर्टिफाइड कूड़ो ऐं सनद याफ़्ता चोर जेको चोरीअ जे नाक़ाबिल तरदीद सबूतनि सां गॾु नाहिल थी वियो। मरियम नवाज़ इमरान ख़ान ते तंज़ कंदे लिखियो त ज़ाल ऐं मुड़ुस गॾिजी क़ौमी नाणे खे लुटियो, जेॾी वॾी चोरी आहे उन जी सज़ा नाहिली ते ख़त्म न थियणु घुरिजे। मरियम नवाज़ ज़ोर भरियो त इमरान ख़ान खे गिरफ़्तार करे कानून आॾो पेश करणु घुरिजे ऐं लुटियल पैसो वापसि वठणु घुरिजे। PTM सरबराह ऐं जमियत उलमा इस्लाम जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान बि इमरान ख़ान खे नाहिल करणु ॾियण वारे इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ते ख़ुशीअ जो इज़हार कंदे क़ौम खे वाधायूं ॾिनियूं ऐं चयो त इमरान ख़ान पाकिस्तानी सियासत जो गैर ज़रूरी अंसर आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मौलाना फज़लुर रहमान चयो त इमरान ख़ान खे आलमी इस्टेब्लिशमेंट पाकिस्तानी सियासत में फीड कयो। इमरान ख़ान जी अमानत, दयानत ऐं सचाईअ जी इहा हालत आहे जो हू हिकु ॻाल्हि ते बीही नथो सघे। PTM सरबराह ख़बरदार कयो त जेके माण्हू अहिड़े शख़्स जी हिमायत सां मुल्क में ॾफेड़ ॾांहुं वञणु चाहिनि था, उहे ॿुधी वठनि त मुल्क में ॾफेड़ न थींदो ऐं अवाम अहिड़नि माण्हुनि खे कुझु